कोरोना वायरस जिस्म खां ॿाहिरि केतिरो वक़्तु ज़िंदा रही सघे थो। जीअं त केतिरनि क़िस्मनि जा कोरोना वायरस जिस्म खां ॿाहिरि कंहिं मथाछरे ते 9 ॾींहं ताईं बि ज़िंदा रही सघनि था। उन सबबि चीन जे सेंट्रल बैंक पंहिंजी करंसी खे साफ़ रखण जे लाइ सख़्तु उपाउ वठी रही आहे त जीअं नए क़िस्म जो कोरोना वायरस कंहिं बि क़िस्म जी करंसी ते ज़िंदा रही पखिजण जी सलाहियत रखी न सघे। जॾहिं त सवाल थो पैदा थिए त नओं कोरोना वायरस कंहिं बि मथाछरे ते केतिरे अरसे ताईं ज़िंदा रही सघे थो। उन जो साइंसदाननि वटि जवाबु आहे त असांखे उन जी ॼाण नाहे, पर जे नओं कोरोना वायरस ॿियनि इंसानी कोरोना वायरसनि यानी पंहिंजनि सूटनि जहिड़ोक सार्स ऐं मेरिस सां मुशाबियत रखंदड़ आहे त उहो कंहिं बि मथाछरे जहिड़ोक कंहिं धातु शीशे या प्लास्टिक ते हिकु डिघे अरसे 9 ॾींहं ताईं बि ज़िंदा रही सघे थो। जॾहिं त उन जी भेट में लेस बुख़ार पैदा कंदड़ आम वायरस मथाछरनि ते रुगो 48 कलाकनि ताईं ज़िंदा रही सघनि था। बिल्कुलु ताज़े कयल अभ्यास मां साइंसदान जॾहिं पुराणनि इंसानी कोरोना वायरसनि जी अॻु में छपियल केतिरनि पेपरनि जो उन लिहाज़ खां मुशाहिदो कयो त जिस्म खां ॿाहिरि केतिरे वक़्त ताईं ज़िंदा रही सघनि था त खेनि ॼाण पई त उहे मथाछरनि ते हिकु हफ़्ते खां बि वधीक अरसे ताईं ज़िंदा रही सघनि था। जॾहिं त उन्हनि मां केतिरा ई घणी गर्मी पद 30 डिग्री सेंटीग्रेड ते चुस्त थी नथा रही सघनि। उनखां सवाइ खेनि उहा बि ख़बर पई आहे त कोरोना वायरस केतिरनि घरेलू वखरनि रस्ते सवलाई सां साफ़ करे सघजनि था। 0.5% हाइड्रोजन पर ऑक्साइड या 0.1% सोडियम हाइपोक्लोराइट ब्लीच हुजे 1 मिंट अंदरि कोरोना वायरस खे बि सुतो करे छॾीनि था। साइंसदाननि जो चवणु आहे त असां नई कीमियाई वखरनि जो साॻियो असर पैदा थियण जी उमेद रखूं था। संदनि चवाणी उहा ॻाल्हि बि अञा ताईं वाज़ह थी न सघी आहे त कंहिं बीमार फ़र्द या गंदे मछाथरे खे छुहण सां हथ केतिरे क़दुरु गंदा थी वञनि था। उन सिलसिले में माहिर ॿुधाइनि था त सिहत जी आलमी इदारे जी सिफ़ारिशनि मुताबिक़ हथनि खे अल्कोहली पाणियात सां मेटण खां पोइ उहे वायरस खां आज़ाद थी वञनि था। बक़ौल अमेरिका जे सेंटर फॉर डिज़ीज़ कंट्रोल जे त को फ़र्द कंहिं गंदे मथाछरे या जिस्म खे छुहण खां पोइ जेकॾहिं पंहिंजे वात नक या अखियुनि खे छुहे विझे त पाण खे उन वायरस में विचुड़ाए सघे थो। जॾहिं त हिन वायरस जे पखिजण जो उहो मुख्य ज़रियो नथो सम्झो वञे। उन जे बजाए हिन वायरस जे विचुड़ण ऐं पखिजण जो वधि में वधि आम तरीक़ो वेझनि लाॻापन ऐं साह सरिस्ते जे पक फुड़ियनि रस्ते जंहिंखे तिबई दुनिया में ड्रॉपलेट इन्फेक्शन सॾिजे थो, जेके खंघण छुकूं ॾियण सां कंहिं वेझे फ़र्द जे वात ऐं नक ताईं रसी संदसि जिस्म में छह दाख़िल थी वञनि था। वधीक साइंसी वीडियोज़ ॾिसण जे लाइ साइंस जी दुनिया यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब ऐं नई वीडियो जी आगाही लाइ घंटी वारे ऑप्शन ते बि क्लिक करियो।